बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी खिदमत में। दोस्तों अज सबक सोरूं दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान है गर्ल्स गाइड। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ मञूं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश है जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे कीमती राय खां ज़रूर आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ बुनियाद माना पीढ़ है। लफ़्ज़ तरक्याती माना सुधारे वारा। लफ़्ज़ सरअंजाम माना पूरो करण। लफ़्ज़ किफ़ायत शारी माना बचत। लफ़्ज़ मिलनसार माना मिलण जुलण वारो। लफ़्ज़ निहायत माना तमाम घणो। लफ़्ज़ वाक़िफ़ माना ॼाण रखण वारो। लफ़्ज़ जोड़ जुक माना बनावट। लफ़्ज़ माणींदी रही माना हासिल कंदी रही। पोइ लफ़्ज़ है भरपूर माना चङी तरह। पोइ लफ़्ज़ है भरवसे माना एतमाद। लफ़्ज़ जोगो माना वारो। लफ़्ज़ ॾींहों ॾींहुं माना रोज़ानो या रोज़ बरोज़। लफ़्ज़ शोबो माना इदारो। लफ़्ज़ तरबियत माना ट्रेनिंग। लफ़्ज़ मुआशरे माना समाज। लफ़्ज़ गाइड माना रहनुमाई कंदड़। मश्क अलिफ हेठ ॾिनल सवालनि जा जवाब लिखो। नंबर पहिरियों सवाल, गर्ल्स गाइड कॾहिं वजूद में आई? जवाब, गर्ल्स गाइड 1911 ईस्वीअ में वजूद में आई। नंबर ॿियो सवाल, पाकिस्तान ठहण खां पोइ कायदे आज़म रहमतुल्लाह अलैहि कंहिंखे गर्ल्स गाइड जोड़ण लाइ चयो? जवाब, पाकिस्तान ठहण खां पोइ कायदे आज़म बेगम जी खान ऐं मोहतरमा फातिमा जिन्ना खे गर्ल्स गाइड जोड़ण लाइ चयो। नंबर टियों सवाल, बैनुल अक़वामी सतह ते पाकिस्तान में कॾहिं गर्ल्स गाइड जी रैली निकिती ऐं उन में कंहिं कंहिं ख़िताब कयो? जवाब, बैनुल अक़वामी सतह ते पाकिस्तान में 1957 ईस्वीअ में ऐं 1961 ईस्वीअ में गर्ल्स गाइड जी रैली निकिती। उन में लंडन जी मलका एलिज़ाबेथ ऐं मोहतरमा फातिमा जिन्ना ख़िताब कयो। नंबर चौथों सवाल, गर्ल्स गाइड जो हेडक्वार्टर किथे आहे? जवाब, गर्ल्स गाइड जो हेडक्वार्टर इस्लामाबाद में आहे। बे हेठ ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि बुनियाद, सरअंजाम, मिलनसार, किफ़ायत शारी, तरक्याती। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ है बुनियाद माना पीढ़ है। जुमिलो लिखंदासीं, गर्ल्स गाइड जो बुनियाद 1911 ईस्वीअ में पियो। वो लफ़्ज़ है सरअंजाम माना पूरो करण। जुमिलो लिखंदासीं, ही तंज़ीम सुहिणे अंदाज़ में कम सरअंजाम ॾींदी आहे। पोइ लफ़्ज़ है मिलनसार माना मिलण जुलण वारो। जुमिलो लिखंदासीं, गर्ल्स गाइड मिलनसार हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ है किफ़ायत शारी माना बचत। जुमिलो लिखंदासीं, गर्ल्स गाइड किफ़ायत शारी कंदड़ हूंदी
आहे। पोइ लफ़्ज़ आहे तरक़ियाती माना सुधारे वारा। जुमिलो लिखंदासीं गर्ल्स गाइड मुल्क जे तरक़ियाती कमनि में हिसो वठंदियूं आहिनि। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा जमع ठाहियो। लफ़्ज़ आहिनि तनज़ीम, ज़िंदगी, क़ाइदो, क़ानून, ख़िदमत। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जा जमع ठाहींदासीं। लफ़्ज़ तनज़ीम जमع तनज़ीमूं, लफ़्ज़ क़ाइदो जमع क़ाइदा, लफ़्ज़ ख़िदमत जमع ख़िदमतूं, लफ़्ज़ ज़िंदगी जमع ज़िंदगियूं, लफ़्ज़ क़ानून जमع क़ानून। दाल हेठि ॾिनल जुमलनि खे पढ़ी सही जवाब ते टिक यानी सही जो निशान लॻायो। जुमिलो पहिरियों स्काउट तनज़ीम जो बानी आहे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना, लियाक़त अली ख़ान, सर लॉर्ड बेडन पावल। जी दोस्तों इंटरनेशनल जेको बानी आहे उहो आहे सर लॉर्ड बेडन पावल ऐं पाकिस्तान स्काउट जो जेको बानी आहे उहो आहे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना। नंबर ॿियो जुमिलो गर्ल्स गाइड तनज़ीम जी बानी आहे बेगम जी ए ख़ान, बेगम रना लियाक़त अली ख़ान, मोहतरमा फ़ातिमा जिना। सही जवाब आहे बेगम जी ए ख़ान। इन ते टिक कंदासीं। नंबर टियों जुमिलो गर्ल्स गाइड आङुरियूं मथे खणी वाइदो कंदी आहे 5 4 3। सही जवाब आहे 3 ते टिक कंदासीं। नंबर चौथों जुमिलो पाकिस्तान गर्ल्स गाइड एसोसिएशन खे 1989 ईस्वीअ में इनाम मिलियो यूनिस्को पारां, यूनिसेफ पारां, हुकूमत पाकिस्तान पारां। सही जवाब आहे यूनिस्को पारां। यूनिस्को ते टिक कंदासीं। हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों हाणे खाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों खाल गर्ल्स गाइड वक़्त जो खाल इस्तेमालु कंदी आहे। खाल में लिखंदासीं सही। नंबर ॿियो खाल गर्ल्स गाइड जा कौल ऐं फ़इल खाल हूंदा आहिनि। खाल में लिखंदासीं अमल जा पाबंद। नंबर टियों खाल जूनियर गर्ल्स गाइड खाल सालनि खां खाल ताईं हूंदी आहे। पहिरें खाल में लिखंदासीं 6 ऐं ॿिए खाल में 11 सालनि यानी 6 सालनि खां 11 सालनि ताईं हूंदी आहे। खाल नंबर चौथों ऐं आख़िरी 1957 ईस्वीअ में लाहौर में खाल गर्ल्स गाइड शिरकत कई। खाल में लिखंदासीं 1000।